कंबट में एसोसिएशन ऑफ प्राइवेट इंस्टीट्यूशन जे सॾ ते उस्तादनि पारां स्कूल न खोलण खिलाफ़ एहतजाज कयो वियो। प्राइवेट स्कूलनि जे उस्तादनि आसिफ अली लाखाई, अब्दुल हमीद जामड़ो ऐं ॿियनि जी अॻवानी में उस्तादनि हथनि में प्ले कार्ड खणी रैली कढी प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो। उन मौके ते अॻवाननि जो चवणु हो त गुज़िरियल 3 महीननि खां स्कूल बंदि हुजण करे शागिर्दनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल आहे ऐं तालीमी इदारा बंदि हुजण जी सूरत में ख़ानगी स्कूलनि जा उस्ताद फाका कशी में मुब्तला थी विया आहिनि। इदारा जेके आहिनि उहे मुसलसिल बंदि हुजण जे करे असांजा जेको आहे जिते शागिर्द जेके आहिनि उहे तइलीम खां कुएं दूर जेको आहे परे हलिया विया आहिनि, पर असांजा ख़ानगी जेको आहे सो जेके उस्ताद आहिनि उन्हनि जो मुआशी क़तल थी रहियो आहे ऐं उन खां पोइ असांजा ॿिया जेके दीगर मुलाज़िमीन आहिनि उहे फाका कशीअ में जेको आहे सो मुब्तला आहिनि ऐं उन खां पोइ प्राइवेट इदारा जेके आहिनि उहे तेज़ीअ सां बंदि थियण जे पोज़ीशन ॾांहुं वञनि था पिया। उन्हनि चयो त रेलुनि ऐं ट्रांसपोर्ट खे एसओपीज़ तहत हलायो पियो वञे, पर स्कूलनि खे एसओपीज़ तहत खोलण जी इजाज़त नथी ॾिनी वञे। तालीम बचाईंदासीं, मुल्क बचाईंदासीं, सिंध बचाईंदासीं, असां जदोजहद जारी रखंदासीं। जेकॾहिं मिनिस्टर तालीम जो असांखे स्कूल खोलण न ॾींदो त असां मजबूरन 15 जुलाई ते असां स्कूल खोलींदासीं। एहतजाज कंदड़नि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त एसओपीज़ तहत स्कूल खोलण जी इजाज़त ॾिनी वञे, ॿी सूरत में 15 जून खां पाण मुरादो स्कूल खोलिया वेंदा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।